बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उन्वान गोठ जी ज़िंदगी ढंढ ऐं कचे जा रंग। दोस्तों, कुदरत जे हुस्न सां भरपूर गोठ जी ज़िंदगी जिते ढंढ जी छोलनि में सुकून आहे, कचे जा वण वसंदड़ आहिनि ऐं फितरत जे हर रुमण में ख़ूबसूरती समायल आहे, जिते सुबुह जी रोशनी फसलनि ते नरमल लॻंदी आहे। चौपायूं चिरागनि में घुमियल आहिनि ऐं माण्हुनि मोहबतनि जा सौदागर आहिनि। अचो हिन वीडियो में सिंध जे ॻोठाणनि हुस्न खे वेझो ॾिसूं। दोस्तों, असांजो ॻोठ हाजी ख़ान चाचड़ सिंध जे हसीन ऐं ज़रख़ेज़ इलाइक़नि मां हिकु आहे, जिते कुदरत जा पंहिंजा रंग वखीरल छॾिया आहिनि। हीउ ॻोठ न रुॻो सरसब्ज़ ज़मीन कचे जी ख़ूबसूरती ऐं ढंढनि जे हुस्न सां मालामाल आहे, पर हिते जा फ़िज़ा रूहानी तक़दुस सां पिणु भरपूर आहिनि। जिते पीर बुख़ारी शहनशाह जी दरगाह मौजूदु आहे, जेका अक़ीदेमंदनि लाइ रूहानी आसरो आहे। सरसब्ज़ ज़मीन ऐं ज़रे ख़ुशहाली असांजे ॻोठ जी ख़ासि ॻाल्हि उन जी ज़रख़ेज़ ज़मीन आहे, जिते मुख़्तलिफ़ फ़सल पोखिया वञनि था। हितां जी मिटी महांगनि ज़मीननि जेतिरी क़ीमती आहे, छो त इहा सरसब्ज़ ऐं ज़रख़ेज़ सां भरपूर आहे। हितां जा हारी महिनती ऐं सचाई सां पंहिंजी धरती सां जुड़ियल आहिनि, जेकी ॾींहं राति महिनत करे फ़सलनि खे आबाद कनि था। दोस्तों, ही ढंढूं असां ॻोठ जे माण्हुनि खे तमामु बहितर सुकून ॾींदियूं आहिनि ऐं दिलि खे ॾाढो वणंदियूं आहिनि, जिते असां ॻोठाणा सभई मिली करे हिते पंहिंजो सुकून वठणु ईंदा आहियूं। दोस्तों, उमेद आहे त अॼु जो वीडियो हीउ मुंहिंजो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हीउ मुंहिंजो नओं चैनल आहे ऐं महिरबानी करे हिनखे सब्सक्राइब कयो, ताकी मां अॻे तव्हांखे वीडियो ॾेखारे सघां। तो अॼु जे वीडियो सां दोस्तों तव्हांखे मां ख़ुदाफ़िज़ चवां थो। इंशाअल्लाह वरी को ॿियो वीडियो तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं सिंध जी ख़ूबसूरती जो।